सिंध जी मक़ामी तारीख़ रिवायतुनि जे रोशनीअ में ॾिसंदड़नि ऐं ॿुधंदड़नि खे भलीकार। हिन प्रोग्राम में असां शिकारपुर कलेक्टोरेट जे अॻूणे तालके नौशहर अबड़े ऐं हाणे गड़ियासीं तालके जे हिकु वॾी आबादी रखंदड़ ॻोठ मिर्ज़ापुर जे जूणे जा ज़मींदार ख़ानदान बाबति अव्हांखे रिवायतुनि जे रोशनीअ में तारीख़ी मालूमात फराहम कंदासीं। मिर्ज़ापुर खे रेवेन्यू एडमिनिस्ट्रेशन में दिह जो दर्जो हासिल आहे ऐं उहो अंग्रेज़ दौर खां वठी हिन मिर्ज़ापुर जे नाले सां दिह मौजूदु मिले थी। इन खां सवाइ लोकल गवर्नमेंट जे इंतिज़ाम में हिन ॻोठ मिर्ज़ापुर खे यूनियन काउंसिल जो दर्जो हासिल आहे। मिर्ज़ापुर जा जूणे जा क़दीम दौर खां ज़मींदार जो दर्जो रखनि था।